नौजवानों जो अमड़ियों फेन रहे हो न्याणियों बिन वक्तन जे रोजी रोटी जलाए पंजो इज्जतों नीलाम करे रहियो हन। अज हालत यह है दीन के दुनिया जे करे छलियो से ना छो मिलियो ना तो मिलियो ना लट्टो मिलियो। अज सिंध इया था खपाइंदा वर्तन जड़ पीड़ा दे जी जागीर अथन। सिंध जा बेट सिंध जो जज़ीरा सिंध जो ज़मीनों सिंध जा वसाइल खपाइंदा था वञण जड़ पीड़ा दे जी जागीर अथन। रुगो हिकड़ी कंपनी घोटकी जी माड़ी गैस कंपनी हिकड़े कंपनी जे वटि 150 खूह आहिनि। रुगो हिननि 8 सालनि में सिंध हुकूमत के 219 अरब रुपया ॾिना आहिनि त घोटकीअ में रोड ठारायो। घोटकी मोहन जे दड़े जो मंज़र पेश करे रहियो। न अझो मिलियो न अटो मिलियो न लट्टो मिलियो। अल्लाह जो कसम क़ुरान पियो आहे। मां कल्ह सोशल मीडिया ते हिकिड़ी क्लिप ॾिठी हिकिड़े सहाफ़ी जो प्रोग्राम ॾिठो कराची जे दिल जे अस्पताल मां हुन रिकॉर्ड कयो त नौजवान न्याणी हार्ट अटैक पयल दिल जो दौरो पयल पंहिंजे पीउ खे सरकारी अस्पताल में खणी वई। डॉक्टरनि चयो त हे बाईपास थींदी जेकॾहिं न थी त हमरा मरी वेंदो न बचंदो। न्याणी चयो मां वटि कुझु कोन्हे अल्लाह जे वास्ते मुंहिंजे बाबे खे बचायो बाबे खे बचायो बाबे जो इलाज कयो। त उन अस्पताल जे हिकिड़े ज़िम्मेदार उनखे चयो अंदरि कमरे में अच त तोसां मां ॻाल्हायां। कमरे में वठी वञी न्याणीअ खे चयईं त पीउ जे दिल जी ऑपरेशन कराइणी अथई त पहिरियों पंहिंजी इज़त मूंखे ॾियणी पवंदई उन खां पोइ मां तुंहिंजे पीउ जो ऑपरेशन कंदुसि। सिंधियो अझो वियो अटो वियो लट्टो वियो रोड विया रस्ता विया स्कूल विया। अज मास्टर धिक्का झलींदा था वर्तन। अज अस्पतालन में इलाज नथो मिले। अज पेनाडोल पैरासिटामोल नथी मिले। अज गरीब जे पुट के तालीम नथी मिले। अज सिंध के दानदारन सां मेड़े रहिया आहिनि। रोज़ानो हिक अरब रुपए जी करप्शन करे रहिया आहिनि। मूंखे ॿुधायो दीन त न मिलियो दुनिया कहिड़ी मिली अथव। अज बचन ऐं वाइदो कयो त दीन जी बि चौकीदारी कंदासीं त धरतीअ जी बि चौकीदारी कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो। मां पुछण थो चाहियां मूंखे ॿुधायो ये हुक्मरान कसूरवार हुक्मरान ये यजीदी हिन या हुसैनी हिन? गैरतमंद ॻाल्हाइनि बेगैरत कोई न ॻाल्हाए। ये हुक्मरान हुसैनी हिन या यजीदी हिन? गरीबन जे पेटन ते लत हणण वारो हुसैनी हिन या यजीदी हिन? ॻाल्हायो। ये मिस्कीनन जे पेटन ते लत हणण वारो हुसैनी हिन या यजीदी हिन? सिंध खपाइण वारो हुसैनी हिन या यजीदी हिन? मस्जिदन मदरसन ॾाढे पटकन ते थारा हणण वारो हुसैनी हिन या यजीदी हिन? न्याणियुनि जे इज़तुनि ते हमला करण वारा हुसैनी हिन या यजीदी हिन? ऐं इन्हनि खे वोट ॾियण वारा हुसैनी हिन या यजीदी हिन? फ़ैसिलो वञी पाण कजो। मां नथो ॾियां फतवा। पाण घर वञी सोचजो इन्हनि खे कुव्वत कंहिं बख़्शी आहे इन्हनि खे ताक़त कंहिं बख़्शी आहे। ये इन पावर में कीअं आया किथे असांजे वोट ते इन्हनि खे ताक़त न ॾिनी आहे असांजे वोट ते इन्हनि खे कुव्वत न बख़्शी आहे। मां जॾहिं ॻाल्हायां थो त मुल्लो आहे मुल्ला मुल्ला हा मुल्लो ज़रूर हाँ मां मञां थो मां मुल्लो हाँ मां मञां थो मां मुल्लो हाँ मुल्लो ज़रूर हाँ धरतीअ जो गद्दार न हाँ मुल्लो ज़रूर हाँ सिंध जो गद्दार न हाँ मुल्लो ज़रूर हाँ सिंध खपाइण वारनि मां न हाँ मुल्लो ज़रूर हाँ गरीबन मिस्किनन हारन मज़दूरन जे हक़नि ते धारा हणण वारो न हाँ जेस ताईं शिष्य में साहो आहे दीन जी बि चौकीदारी कंदुमि त सदा घणी सिंध जे बि इंच इंच जी चौकीदारी कंदो रहंदुसि। छा तव्हां मुंहिंजा ॿ हवेली थियण जे लाइ तयारु आहियो? आस्ते इंशाअल्लाह चओ मथां थाणेदार ॿुधी वठे। तव्हां मुंहिंजा ॿ हवेली थियण जे लाइ तयारु आहियो? सिंध में इनक़िलाब जे लाइ तयारु आहियो? ज़रदारीअ जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ण जे लाइ तयारु आहियो?